अस्सलामुअलैकुम नाज़रीन, मेहरान टीवी में बहलीकार मां हां मुबशर सोलंकी। सबका पहिरीं एक नज़र हेडलाइन ते। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज में बाड़ाई, कारोबार की शुरुआत ते 100 इंडेक्स 1 सैकड़ो हेठ किरी पियो। 100 इंडेक्स 1000 पॉइंट की लात बाद 1,63,500 पॉइंटुनि की सतह ते पहुंची वियो। जिनेवा में अमेरिका ईरान एटमी ॻाल्हियुनि जो टियों दौर अॼु थींदो। ईरान जो परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची ॻाल्हियुनि में शिरकत लाइ जिनेवा पहुची वियो। अमेरिका की नुमाइंदगी ख़ासि एमसी स्टीव विटकोफ ऐं जेरेड किशनर कंदा। अमरीकी परॾेही वज़ीर मार्को रूबियो चयो आहे त ईरान फ़िलहाल एटमी हथियार न पियो ठाहे, पर एटमी हथियार ठाहिण जी कोशिश करे पियो। ईरान बैलिस्टिक मिसाइल प्रोग्राम ते ॻाल्हियुनि लाइ तयार न आहे। मिसाइल प्रोग्राम ते ॻाल्हियूं न कयूं त ईरान लाइ मसला पैदा थी सघनि था। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार अॼु सऊदी अरब रवानो थींदो। दौरे दौरान वाधारल मग़रिबी किनारे में खयल क़दमनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इसहाक़ डार जे सऊदी अरब जे इख़्तियारनि सां मुलाक़ात जो बि इम्कान।